अदा छो था झेड़ा कयो। ठीक है बाबा हाँ बीहर मोटो पोते अञा मोबाइल वेझो थी हाँ तव्हां अॻिते वञो जी गाड़ी न ॾेखारियो थोरो अॻिते अचो पोइ हिते ठीक है हाँ हाँ अब माइक पे हाँ हिते चलो अदा छो था झेड़नि जूं ॻाल्हियूं कयो पोइ मोटो हाणे सर पोइ तव्हां चवंदो सर हलो एतिरो हुजे सर मां चवां न असांखे जहिड़े ते शौक़ु आहे। हाँ बस जेको चयो सर ये जेको वीडियो हलियो सोशल मीडिया ते सर तव्हां हिकु ॾेई छॾियो बस सिंधु असां तोखां वॾा आहियूं ऐं असांखे तुंहिंजी नसीहतनि जी ज़रूरत न आहे ऐं हाणे इहे किताब खणी पढ़णु बि तुंहिंजो बंदि थींदो अॻिते ठीकु आहे सर कयो सर तोखां वॾा असां आहियूं या तूं असांजी वॾी आहीं। सर हाणे हिकिड़ो दफ़ो जी छा आहे हाँ बस सिंधु असां तोखां वॾा आहियूं ऐं असांखे तुंहिंजी नसीहतनि जी ज़रूरत न आहे हाणे इहे किताब खणी तुंहिंजो पढ़णु बंदि आहे जी सर बस असां तोखां वॾा आहियूं असांखे तुंहिंजी नसीहतुनि जी ज़रूरत कोन्हे का ऐं हा हाणे इहे तुंहिंजा किताब खणी पढ़ण बि बंदि। ओके सर ठीक है हाणे सिंधु तुंहिंजो ठीक आहे दादा बाक़ी मां पढ़णु कोन छॾींदसि हाँ इहो चई अंदरि हली वञजांइ हाँ दर खोले दर बंदि कजे खोले बड़े अंदर वञे त बंदि कर सर तव्हां हिते सफ़ा चरी आहे असां जूं हलनि थियूं दुश्मनियूं मेरे मोटरसाइकिल सजी फसी हुई है वो समझे मैं बाबा वेझो वेझो ई भरना थी और जुल्फकार साहब के घर पुट के ॻाल्हायो बाबा बाबा ते एके पासे जाओ निकरो ठीक है हां जो अदा छो था झेड़ा जी ॻाल्हियूं कयो झेड़ा वेड़ा वीरान कंदा हित चवा क्यों अदा छो था झेड़नि जूं ॻाल्हियूं कयूं कयो हां खिलो न मुस्कुराहट ना आयो चेहरे संजीत भी जी अदा छो था झेड़नि जूं ॻाल्हियूं कयो झेड़ा त वेड़ा हे मुखे न सुन हेॾा सुन हाँ झेड़ा त वेड़ा वीरान कंदा जी क्यों अदा